औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शाहनवाज़ अली क़ादरी तरफ़ां सभिनी खे सलाम क़बूल पए। जीअं त मां अॼु पंहिंजे स्टूडियो सिंध डिजिटल स्टूडियो मोरो में मौजूदु आहियां, जंहिंमें अॼु असांजा बहितरीनु सिंध जा नात ख़ान, पाकिस्तान जा नात ख़ान फ़क़ीर मज़हर अली ख़ासकेली ताहिरी साहब मौजूदु आहिनि। फ़क़ीर मज़हर अली ख़ासकेली जो अॼु असां पूरो एल्बम रिकॉर्ड कयो आहे। इंशाअल्लाह असां तमामु हिकिड़ी वॾी महिनत करे फ़क़ीर मज़हर साहब जी सिलेक्शन कई आहे, जावेद भीम मोराई, ऐं असां इंशाअल्लाह जल्द खां जल्द जावेद भीम मोराई यूट्यूब चैनल सिंध डिजिटल स्टूडियो मोरो जे चैनल ते ॾिसी सघंदा। वधीक फ़क़ीर मज़हर अली ख़ासकेली खां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी कंदासीं, अव्हांखे ॿुधाईंदा पंहिंजा रवैया। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम साईं, दोस्तनि वरहमतुल्लाह। खे पंहिंजे एल्बम जे बारे में छा ॿुधाईंदा? वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। दोस्तनि जेके दोस्त हिन वक़्तु माशाअल्लाह ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। माशाअल्लाह ॾाढी ख़ुशी थी, दोस्तनि जो इसरार हुयो, असांखे बि काफ़ी दोस्त ईअं चवंदा रहिया त साईं तव्हां एल्बम कयो। सो मुंहिंजो पहिरीं प्यारो भाउ सिंध जो बहितरीनु सना ख़्वान सभु कंहिंजो ॼातल सुञातल दो शाहनवाज़ अली क़ादरी सिंध डिजिटल स्टूडियो इन शुरूआति कई। ॾाढी ख़ुशी थी सिर्फ़ु सना ख़्वान मुस्तफ़ा जे लाइ त सरकार जा सनागर अचनि हिते पढ़नि ऐं जीअं आशिक़नि ताईं नातूं पहुची सघनि। ऐं जो पहिरीं प्यारो भाउ जेको शाइर अहले सुन्नत अदो जावेद अली मोराई साहब, जंहिंजी महिनतुनि कावशुनि सां ही चैनल हली रहियो आहे। माशाअल्लाह पहिरियों भेरो हिते हाज़िरी थी ऐं बहितरीनु एल्बम जी रिकॉर्डिंग थी चुकी। उमेदु आहे त दोस्त इहो एल्बम जॾहिं ॾिसंदा त यकीनन उन्हनि खे पसंदि ईंदो ऐं साईं वारनि जी महिनत साराहियल ऐं इंशाअल्लाह ताला साराहिण जोॻियल हूंदी ऐं दोस्तनि खे पसंदि ईंदी। इंशाअल्लाह ताला दोस्तनि जूं कमेंटूं ऐं मुहबतूं जेके मिलंदियूं त इंशाअल्लाह वधीक तव्हांखे अञा सुहिणियूं ऐं प्यारियूं नातूं अॻिते रिकॉर्डिंग में मिलंदियूं तव्हांखे। अल्लाह पाक सभिनी खे सलामत रखे, शादो आबाद रखे। आबाद हुजो, तव्हांजूं मुहबतूं ऐं प्यार तव्हां असां सां गॾु हुजनि। इंशाअल्लाह असां तव्हां सां हर वक़्तु गॾु आहियूं। सभिनी दोस्तनि जूं मुहबतूं ऐं दुआऊं साथ हुजनि। असांजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर दुआ कंदा। सभई दोस्त कयो त साईं अदे शाहनवाज़ अली क़ादरी ऐं अदे जावेद अली साहब जी जेका महिनत आहे स्टूडियो ॾींहों ॾींहुं तरक़ी करे ऐं उन्हनि जी जेका दिली तमन्ना आहे त सरकार जा सनागर अचनि ऐं असां उन्हनि जूं नातूं रिकॉर्ड कयूं जीअं आशिक़नि ताईं इहे आवाज़ पहुचनि। ऐं माशाअल्लाह हिननि जी महिनत जेका अॼु ॾिठीसीं ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। अल्लाह साईं सदन खे शादो आबाद रखे। असांजी दुआ आहे, तव्हां बि दुआ कजो साईं वारनि जो ही जेको सिलसिलो आहे जारी रहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। असांजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, जीअं जेके बि आशिक़ रसूल आहिनि उन्हनि ताईं पुॼे, उन्हनि खे बि इंतज़ारु रहे उहे बि फ़क़ीर मज़हर अली ख़ासकेली साहब जन जूं जेके नातूं ॿुधणु चाहिनि था उहे बि ॿुधी सघनि। इंशाअल्लाह हिन ई चैनल ते अव्हां ॾिसी सघंदा।